अब आप जो तक कभी दो लो मुझे साल बन जुल्म कयो अब्बा। ख़बर शामिल कई पिया गंबट मां रिपोर्टर शहजाद अली मलक जी अगवा थी वियल सीनियर साफ़ी फयाज़ सोलंकी जी जीतल अमर सिंध हुकूमत ऐं पुलिस जी बेहसी ते दाऊं कंदे पंहिंजे पुट जे अगवा ख़िलाफ़ हंजूं हारींदे ज़ोरो ज़ार रोईंदे चई रही आहे त मुंहिंजो बचिड़े कहिड़ो ॾोह कयो ऐं हू त हिकु सचो कलमकार हो ऐं हिकु कलमकार अगवा थी वञे ऐं रियासत दाड़ेलनि जे आॾो बेवस हुजे। साफ़ी फयाज़ सोलंकी जी अमर सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खे अपील कंदे रोईंदे दाऊं कंदे चयो आहे त अब आप जो तक कभी दो लो मुझे साल बन जुल्म कयो अब्बा। अब आखिर साल बन मुता जुल्म कयो अब जो एडो तक कोन ओ एडो जुल्म मुता छोड़ो आप दीवार कयो अब आप दीवार कयो अब जो बेडो अब आप जो बेडो नके साविड़ो नके के गाल नहीं नके के गंद नहीं बुझा